हिंदी फिल्मनि जे बानीकार सैयद हुसैन अली शाह फाज़लानी जी पोटी सैयदा सहरगुल फाज़लानी एहतिजाज करे रहियो आहे त बाअसर माण्हू अब्बास शाह, जानी शाह, रोशन शाह, शुएब आजाणो ऐं इमदाद आजाणो मुंहिंजे ॾाॾे जी हवेली ते कब्ज़ो करे वरितो आहे। हुन चयो त बाअसर माण्हुनि असांजी हवेली जे सर्वेंट क्वार्टरनि ऐं हवेली जे चौगिर्द ज़मीन ते पिणु कब्ज़ो कयो आहे ऐं मूं पारां इंसाफ़ लाइ दाहूं करण ते मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त हवेली में पयल लखें रुपयनि जो सामान पिणु चोरी थी वियो आहे। हुन चयो त बाअसर माण्हू मूं ख़िलाफ़ कूड़ियूं पिटीशनूं दाख़िल करे मूंखे परेशान करे विया आहिनि। हुन वधीक चयो त हवेली ते कब्ज़ो करण लाइ मूंखे जानी नुक़सान पिणु पहुचाए सघनि था। हुन DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त हवेली तां कब्ज़ो छॾाए मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।